अॼुकल्ह नंढनि चाहे वॾनि में सिंधी सिखण जो शौक़ु वधी रहियो आहे ऐं वॾी ॻाल्हि त जेके हालतूं आहिनि जंहिंमें सभई ऑनलाइन ते सिखिया वठी रहिया आहिनि, तॾहिं असां सोचियोसीं छो न असीं सिंधी सेखारियूं ऑनलाइन। ऐं इन जे लाइ असां 11 जुलाई खां वठी 11 सितंबर ताईं 2 महीननि में हिकिड़ो पंहिंजो पायलट प्रोजेक्ट कयोसीं, जंहिंमें ॿारनि खे सेखारीसीं सिंधी ऐं सिंधी सेखारीसीं 5 सालनि जे ॿारनि खां वठी 25 सालनि जे ॿारनि खे 2 डिफरेंट ग्रुप्स ठाहियासीं, जूनियर ऐं सीनियर। असांखे सचमुच त ॾाढी सुठी कामयाबी मिली, असांजी दिलि ख़ुशि थी वई ऐं इन जे करे असां डिसाइड कयोसीं त हाणे सिंधी संगत तरफ़ां सिंधी ऑनलाइन क्लासिस जारी रहंदा, जंहिंमें हर हिकु ग्रुप में फ़क़ति 20 ॿार हूंदा जिन खे सिंधी सेखारींदी हिकु टीचर, ऐं उहा असांजे लर्न सिंधी ऐप जे ॾांव ते सिंधी सेखारींदी। असां उन जे लाइ ख़ासि सॉफ्टवेयर तयारु कया आहिनि, सपोर्टिंग काफ़ी घणो ई कुझु असां उन लाइ महिनत कई आहे पंहिंजे पायलट प्रोजेक्ट में। सो असीं शुरू करे रहिया आहियूं 20 ॿारनि जे ग्रुप खे सिंधी सेखारण जो ऑनलाइन कमु ईंदड़ महीने खां। तव्हां चाहियो था त तव्हांजा ॿार सिंधी सिखनि, हीअ आहे फ़क़ति 5 सालनि खां वठी 8 सालनि जे ॿारनि लाइ सिंधी सिखिया ऑनलाइन। सो तव्हां असांजे गूगल फॉर्म खे भरियो ऐं पाण बि सिखणु चाहियो त अची पंहिंजे ॿार सां गॾिजी विहो, छो त का बि उमिरि कान थींदी आहे सिखण जी, तव्हां कॾहिं बि सिखी सघो था, कहिड़ी बि उमिरि में का बि शइ सिखी सघो था। इहा पंहिंजी सिंधी ॿोली ई न, पर तव्हां ॿियो कुझु बि सिखी सघो था। तंहिंजे करे देरि न करियो, पंहिंजे ॿार खे अॼु ई इनरोल करायो असांजे हिन नई शुरूआति में, जंहिंजो नालो रखियो आहे असां पहिरियों क़दम। पहिरियों क़दम पंहिंजे ॿारनि खे खणणु तव्हीं सेखारियो, कंदा न शुरूआति ताईं, सभिनी खे ॿुधायो, सिंधियत फैलायो। जय झूलेलाल।